गौरी वनी धूड़ हुनजी धीअ हीर केॾा पर तॾिया अथई तौबा तो अहिड़ियुनि माण्हुनि खे त अल्लाह पुॼंदो। साली जो बार मथे था लाहे छॾियां। ख़ुशी ऐं मुसीबत की ॻाल्हि आहे। तमामु सुठो फ़ैसिलो वो घणो ई चाहियो त पीर अमजद रखे, पर हुन ईअं न कयो अदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हवेली ड्रामे जी अपडेट्स नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे ॾींदा हलूं। नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो आहे दोस्तों, गौरी वारो मसलो तव्हांखे ख़बर आहे, उनजी धीउ हीर जो बि, ऐं जंहिंमें पीर अमजद उन्हनि खे पनाह न ॾेई सघियो। आख़िरकार हू हलिया विया, लेकिन हू पंहिंजे गौरी पंहिंजे भाउ खे सिधी ॻाल्हि कंदे त मूं ॾाढो कोशिशि कई त पीर अमजद पंहिंजी धीउ खे उते रोके वठे, पाण वटि पनाह ॾे, लेकिन उन ईअं न कयो। लेकिन उन जो गौरी जो भाउ चवंदो उनजी बि का मजबूरी हूंदी, इन जे करे ईअं कई। ऐं उनजो जेको आहे न मजबूरी हूंदी आहे न, उनजी शादी हाणे हीर जी शादी करण जी बि ॻाल्हि कंदा ऐं कोशिशि कंदा त साले ताईं शादी कई वञे टाइम सां। हवेली ड्रामो बि ज़बरदस्त बणिजी चुको आहे। ऐं पीर अमजद जी घरवारी त वरी जेको आहे सॼो हाल अहिवाल जेको आहे पीर सुराब जी माउ खे ॾेई छॾींदी, हे कमु ई थियो, हीर हीअं कयो, गौरी हीअं कयो, तौबा तौबा सभु कुझु ॿुधाए छॾींदी। हो चवंदी हा वाक़ई अदी मायुनि जो त नालो ई न खणी, मायूं ई अहिड़ियूं आहिनि। बहरहाल ड्रामे को जीअं जीअं दोस्तों टें स्पेल ॾांहुं अॻिते वधे थो ड्रामो, तीअं तीअं ज़बरदस्त थींदो वञे थो। छाजे करे हीअ टें स्पेल जी जेको आहे न रिकॉर्डिंग हली रही आहे, तव्हां ॾिसो था। इहो जेको ड्रामो तव्हां ॾिठो, इहो टें स्पेल आहे। इहा काफ़ी शूटिंग सीन मां अॻे मेकिंग वीडियोज़ रखी चुको आहियां इन जेको आहे चैनल ते, ऐं ॿिए चैनल ते बि। दोस्तों ड्रामो ज़बरदस्त आहे, बहितरीनु आहे, जेतिरी तारीफ़ करण जी घटि आहे। हक़ीक़त पुछो दोस्तों, हाणे पीर सुराब बि नेठि तंग थी इहा ॻाल्हि मञींदो, पर मञण खां पहिरियों जेको आहे हू मेड़ होॾे खणी आहे पीर अमजद ॾे। पीर सुराब जी माउ नज़रसानी कंदो पीर अमजद उन पंहिंजे फ़ैसिले ते पैसनि जी चटी रखंदो या माफ़ु कराईंदो, ऐं अहिड़े हिसाब सां थी सघे थो त हू माफ़ी करे ॾियनि ऐं सुराब पीर वापसि अची वञे, ऐं वरी उहे पंहिंजूं शैतानियूं ऐं वरी उहे ॻाल्हियूं उहो ज़रूरु शुरू करे ॾींदो उतां जितां उन छॾियूं हुयूं। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा असांजे चैनल खे। अल्लाह हाफ़िज़।